सब्सक्राइब कयो मुझे चैनल खे ऐं घंटी जे निशान ते क्लिक कयो जीअं हर नए वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आहियां महबूब घुंगर जो ऐं अॼु जे हिन वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त फेसबुक ते वीडियो कीअं अपलोड कजे जीअं उन ते व्यूज़ ज़्यादा अची सघनि ऐं उहो वीडियो सर्च रिज़ल्ट में अची सघे वग़ैरह वग़ैरह। त हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसंदा, उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। अचो त शुरूआति कयूं। दोस्तों, सब खां पहिरीं त फेसबुक ते वीडियो अपलोड करण जे लाइ तव्हां वटि पेज हुजणु लाज़मी आहे। सभिनी दोस्तनि वटि तक़रीबन पेज हूंदा ई आहिनि। के दोस्त पेजनि जा एडमिन आहिनि ऐं किन जा पंहिंजा पेज आहिनि। बहरहाल तव्हां पंहिंजे पेज ते अचो ऐं हिते जेकॾहिं तव्हां डायरेक्ट अपलोड कंदो पोस्ट ते क्लिक करे फ़ोटू/वीडियो ते क्लिक करे तव्हां को वीडियो खणो था त उहो तव्हां सिर्फ़ु उनखे वधि में वधि डिस्क्रिप्शन लिखी सघो था, पर थंबनेल्स वग़ैरह वग़ैरह तव्हां नथा ॾेई सघो, टैग वग़ैरह नथा ॾेई सघो। उन करे तव्हांखे अचिणो पवंदो पंहिंजे कंहिं बि ब्राउज़र में, उते फेसबुक में लॉगिन कयो ऐं उनखां पोइ मथे जेको लिखियलु आहे aim.facebook.com इन जी जाइ ते तव्हांखे लिखिणो आहे हिते एम खे हटाए करे हिते तव्हांखे लिखिणो आहे web.facebook.com, या वरी साइड में जेकी टे ऑप्शन आहिनि, टे नुक़्ता आहिनि, उन्हनि ते क्लिक करे तव्हांखे डेस्कटॉप साइट ते क्लिक करिणो आहे। जेकॾहिं तव्हां वटि कंप्यूटर आहे त तव्हां इज़ीली करे सघो था। सिर्फ़ु तव्हां आसानी सां पेज ते वीडियो अपलोड करे सघो था, पर जेकॾहिं तव्हां वटि कंप्यूटर न आहे उन सूरत में तव्हां मोबाइल मां हिन रीति वीडियो अपलोड करे सघो था। हाणे तव्हांखे हिते जस्ट फ़ोटो वीडियो ते क्लिक करिणो आहे ऐं वीडियो ते क्लिक करण खां पोइ तव्हांखे अपलोड फ़ोटो वीडियो ते क्लिक करिणो आहे। हीअ विंडो अलॻि खुली ईंदी। हिते ॿिया काफ़ी सारा ऑप्शन आहिनि ऐं हिते जीअं तव्हां क्लिक कंदो फाइल्स ते क्लिक कयो ऐं हीअ जेकी वीडियो तव्हां अपलोड करणु चाहियो था, मिसाल तौरु हीअ वीडियो अपलोड करणु चाहियां थो, कुझु वक़्तु अॻियां मां हुनखे कैंसिल कयो, वरी बि हुनखे अपलोड करियां पियो, सोचियो त तव्हां सभिनी खे ॿुधाइजे। बहरहाल हीअ 21% पहिरीं 20% अपलोड थी चुकी हुई। इनखे अपलोड थियण ताईं असां सब्र करियूं त बहितर आहे। छो जो जेकॾहिं असां डिस्क्रिप्शन लिखूं था, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो फेसबुक जो सिस्टम उन डिस्क्रिप्शन खे रिव्यू में खणी वेंदो आहे ऐं वीडियो अपलोडिंग थियण में काफ़ी देरि लॻंदी आहे। हिते आउं वीडियो जो टाइटल लिखां थो टू सेट अप ऑथेंटिकेशन फॉर एनी अकाउंट, ओके। ऐं हेठि जेको डिस्क्रिप्शन वारो कॉलम आहे इन में तव्हां पहिरीं लिखो वीडियो बाबति, वीडियो तव्हां छाजे लाइ ठाहे रहिया आहियो। छो असल में ज़्यादातर माण्हू टाइटल कोन पढ़ंदा, सिर्फ़ु तव्हांजी वधि में डिस्क्रिप्शन पढ़नि ऐं तव्हांजो थंबनेल ॾिसंदा। वीडियो में जेको शुरू में तक़रीबन दोस्तनि वटि ऑटो प्ले बंदि हूंदो आहे ऐं जिन वटि ऑटो प्ले चालू आहे उन्हनि खे त थंबनेल ॾिसण जी का ज़रूरत कोन्हे, उहो तव्हांजो वीडियो डायरेक्ट ॾिसंदा ऐं उहो बि तव्हांजो न डिस्क्रिप्शन ॾिसनि न टाइटल ॾिसनि, ॾिसंदा ई न आहिनि। छा तव्हां ॾिसंदा आहियो? जेकॾहिं ॾिसंदा आहियो त मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। अच्छा, हिते असां डिस्क्रिप्शन में लिखूं था पासवर्ड हूंदे बि तव्हांजो को बि सोशल मीडिया अकाउंट केर बि हैक नथो करे सघे वग़ैरह वग़ैरह, जेको कुझु लिखिबो आहे उन हिसाब सां मूं लिखियो डिस्क्रिप्शन में। ऐं उनखां पोइ हेठि जेको आहे टैग, हिते तव्हां उहे कीवर्ड्स लॻायो जंहिंसां सर्च थी वीडियो तव्हांजे साम्हूं अचे। जीअं मिसाल तौरु को माण्हू सर्च करे थो सिंधी, त मुंहिंजो वीडियो उन सर्च रिज़ल्ट में अचे त हिते मूं सिंधी जो टैग लॻायो, टू सेटअप ऑथेंटिकेशन, ऐं उनखां पोइ वरी मूं ॿियो हिकिड़ो टैग लॻायो आहे सिंधी टेक्निकल। अहिड़े हिसाब सां तव्हां रिलेटेड जेके टैग्स आहिनि उहे तव्हां लॻाए सघो था। ठीकु आहे, जेको मां पहिरीं ॿुधाए चुको आहियां त फेसबुक ते जीअं असां यूट्यूब ते टैग्स वग़ैरह लॻाईंदा आहियूं, उन ई रीति तव्हां फेसबुक ते बि टैग लॻाए सघो था। ऐं हिते साइड में तव्हांखे कुझु ऑप्शन मिलंदा जिन में सब टाइटल आहे, पोल आहे, ट्रैकिंग आहे ऐं उनखां अलावा जेको 360 डिग्री वारो हूंदो आहे, मतिलबु जहिड़ा मोबाइल खे घुमायो ओॾां ई घुमंदो, उन ते हिकिड़ो अलॻि वीडियो ठाहींदुसि ऐं तव्हांखे थंबनेल ते क्लिक करिणो आहे। ऐं हिते तव्हांखे काफ़ी सारा थंबनेल ही ख़ुदि फेसबुक तव्हांखे ठाहे ॾींदो, पर तव्हां सिर्फ़ु उहो ई थंबनेल ठाहियो जेको तव्हां ठाहे रखियो आहे पिक्सल लैब में। मिसाल तौरु मूं ठाहे रखियो आहे, तव्हां कस्टम ते क्लिक करे हितां खणा थो, ओके। थंबनेल खणण खां पोइ तव्हां ॾिसी सघो था हेठि बाक़ी जेके बि ऑप्शन आहिनि, हिते ॾिसो हे शयूं तव्हांजूं प्रॉपर हुअणु घुरिजनि। मतिलबु तव्हांजो वीडियो 3 मिंट खां वॾो हुअणु घुरिजे, तव्हांजी वीडियो जी डिस्क्रिप्शन लिखियलु हुजे, टैग लॻल हुजनि, वीडियो जी क्वालिटी HD में हुजे।
अच्छा, हेठि तव्हां हुनखे प्रीमियर लॻाए सघो था, शेड्यूल करे सघो था। मिसाल तौरु आउं वीडियो त अॼु पियो अपलोड करियां, पर आउं चाहियां थो त फेसबुक हुनखे सुभाणे पब्लिश करे, ऐं उनखां अलावा बैक डेट करे सघां थो त हीअ मूं अॻु में अपलोड कई हुई, त हुनखे सेव एज़ ड्राफ्ट करे सघां थो। मतिलबु हीअ वीडियो मूं ईअं अपलोड करे छॾी, बाक़ी पब्लिश न थी। ओके, उनखां पोइ तव्हांखे जीअं तव्हां शेयर नाउ ते क्लिक कंदो त तव्हांजो वीडियो जेको आहे उहो पोस्ट थियणु शुरू थी वेंदो ऐं शेयर थी चुको आहे। ओके दोस्तों, त हीअ तव्हां ॾिसी सघो था, हिन तरह शो थींदो, मतिलबु थंबनेल अॻियां शो थींदो ऐं डिस्क्रिप्शन मथां लिखियलु हूंदी वग़ैरह वग़ैरह। जीअं वीडियोज़ तव्हां ॾिसो था वॾनि वॾनि पेजनि जा, जीअं माण्हू शेयर कंदा आहिनि, उन ई तरह तव्हां बि शेयर करे सघो था। त ओके दोस्तों, हीअ हुई अॼु जी वीडियो। उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। को बि सुवाल आहे कमेंट में लिखो, ऐं वीडियो खे लाइक न आहे कयो त महिरबानी करे वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा, ऐं उन्हनि सभिनी दोस्तनि सां शेयर कयो जेके फेसबुक हलाइनि था या पेज वग़ैरह हलाइनि था। ऐं मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।